नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल में बदअमनी उरूज ते चॉइस बेकरी मां चोरी, प्रेस क्लब ठुल मां चोरी ऐं मोटर साइकिलनि जूं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहे। ठुल पुलिस जी नाअहली ऐं शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जदोजहद एक्शन कमेटी ठुल पारां प्रेस क्लब ठुल अॻियां टायरनि खे बाहियूं रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। मुसाफ़िर परेशान थियण लॻा आहिनि। इन मौक़े ते अॻवान जमाल जोश बुरड़ो, कामरेड असगर अली लाशारी, सरदार अब्दुल हकीम, मोहम्मद बख्श बिरोई, गुल हसन बुरड़ो, जफर सिंधी ऐं ॿियनि प्रेस क्लब ठुल अॻियां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे IG सिंध वज़ीर आला सिंध खां घुर कई आहे त जेकमाबाद में ईमानदार SSP मुक़ररु कयो वञे ऐं ठुल तालुक़े में ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।